अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक ॿी वीडियो सां गॾु मां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां। ऐं हीउ हिकु लोकल बूटो आहे जंहिंजे बारे में मां वीडियो ठाही आहे। सोचियुमि जेका बि शइ मूंखे नज़र ईंदी जंहिंजी अहमियत हूंदी हिकु ख़ासि, या का बि पंहिंजा जेके लोकल देसी बूटा आहिनि या जेके असांखे बज़ाहिर ईअं बेकार नज़र ईंदा आहिनि, पर उन्हनि जी हर शइ जी पंहिंजी हैसियत हूंदी आहे, अहमियत हूंदी आहे। सो हिन खे ॾेखारियां थो तव्हांखे। हीउ ॾिसो, हीउ हिकु लोकल बूटो आहे पंहिंजी सिंध जो। असां वारे पासे हिन खे गोलाड़ो चवंदा आहिनि, जो तमामु ख़ूबसूरत गुल हूंदा आहिनि। गर्मियुनि में हीउ गुल कंदो आहे। ऐं जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त हिन में विच में जेको हीउ थींदो आहे, हिन सां असां लिखण जी कोशिशि कंदा हुआसीं। थोरो घणो ई लिखंदो बि हिन में हूंदी आहे मस टाइप। सो हीउ तमामु ख़ूबसूरत आहे। हिन ते तमामु घणा ख़ूबसूरत पोपट हूंदा आहिनि। इहे अछे कलर वारा जेके पोपट हूंदा आहिनि नंढा, इहे हिन ते तमामु घणा हूंदा आहिनि। ऐं हीअ जॾहिं हिन जा गुल ख़तमु थी वेंदा आहिनि त पोइ हिकिड़ो ॻाढ़े कलर जो हीउ मेवे वांगुरु हिकु कंदो आहे, उहो बि जानवर खाईंदा आहिनि। हीअ बज़ाहिर शयूं असांखे ईअं बेकार लॻंदियूं आहिनि, पर हर शइ जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। तंहिंजे करे कोशिशि करे इन्हनि लोकल शयुनि खे हरू भरू ख़तमु न कंदा कयो, छो त हीउ ॾिसो, हीउ पोपटनि लाइ हिन लाइ केॾो फ़ाइदेमंद आहे। ऐं हीउ पोपट हिन ते ॾिसो, हीउ हिननि जो शायदि लॻ जो अमल हले थो। ऐं हिन ते तमामु घणा पोपट हर वक़्तु मौजूदु हूंदा आहिनि। हीउ ॾिसो, पोपट केॾा ख़ूबसूरत आहिनि। ऐं हीउ शायदि हिननि जे लॻ जो सिस्टम आहे। ऐं हिन बूटे ते ई घणो तणो कंदा आहिनि। हीउ ॾिसो, हीउ पोपट हिन जी रस बि पीअनि था ऐं हिन ते पंहिंजो मेलाप वारो जेको अमल आहे उहो बि कंदा रहनि था। ऐं हिते हिकिड़ी मूंखे ॿी शइ नज़र आई आहे। हीउ ॾिसो, हीअ या त पोपट जा आना आहिनि या ॿिए कंहिं जीत जा आना आहिनि। हीउ ॾिसो, तंहिंजे करे हर शइ जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे। कहिड़ी ख़ूबसूरत ऐं नफ़ासत सां उन्हनि ॾिसो हिते पंहिंजा आना ॾिना आहिनि। सो हीअ बि मूंखे पोपट नज़र अचे थो। ऐं घणो करे त हीअ आना ॾियण जी पंहिंजो अमल जारी रखियो वेठो आहे। हीउ ॾिसो, कोशिशि करे हिननि शयुनि जी हिफ़ाज़त कंदा कयो, हरू भरू हिननि खे बेकार सम्झी। हीअ बि आना लाहिण जो पंहिंजो अमल जारी रखियो वेठो आहे हींअर। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ जेको गोलाड़े जो बूटो आहे इन जी बि हिफ़ाज़त कंदा कयो, छो त हीअ पोपटनि जे जीअण जो सहारो आहे। ऐं हिननि जो पूरो अमल हिन ते ई थिए थो। लॻ जो अमल थी वियो या उन खां अलावा आना ॾियण जो अमल, पोइ आननि मां वरी ॿच्चा निकिरंदा। तो इहो हुयो गोलाड़े जो बूटो। तमामु ख़ूबसूरत बूटो हूंदो आहे। ऐं गुल जॾहिं हिन में लॻंदा आहिनि त तमामु ख़ूबसूरत ई कयो बीठो हूंदो आहे। सो तमामु घणा गुल हूंदा अथसि। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जी वरी बि तव्हांखे चवंदुसि त हिफ़ाज़त कंदा कयो। अगरि तव्हांखे डिस्टर्ब नथा कनि, ज़मीन जी साइड खां आहिनि, त पोइ कोशिशि करे हिननि खे न वढींदा कयो, त जीअं कुदरत पंहिंजो कमु जारी रखे ऐं हिन में इकोसिस्टम खे फ़ाइदो रसंदो रहे। ऐं वरी बि हिकु दफ़ो गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजो चैनल पिरहे जा पार सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं मूंखे सपोर्ट कंदा वधि खां वधि, त जीअं ईअं ई लोकल शयूं तव्हांखे मां ॾेखारींदो रहां।